नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन अॼु मौलाना फज़लुर रहमान PDM जे सरबराह जी अहम मुलाक़ात थी आहे बिलावल भुट्टो ज़रदारी सां। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अञा ताईं अहिड़ो को इम्कान कोन्हे त असां PDM में शामिलु थियण पिया वञूं। मौलाना फज़लुर रहमान साहिबु चयो त PDM में पीपल्स पार्टी जी शमूलियत जो असां अकेले सिर्फ़ु फ़ैसिलो न कंदासीं। इहे ॿ स्टेटमेंट्स ही सॼी मुलाक़ात जी जेका बॉटम लाइन आहिनि उहे इहे आहिनि। बाक़ी जेके ॻाल्हियूं थियूं असां हुकूमत खे टफ टाइम ॾींदासीं, गॾियल मौक़िफ़ अख़्तियार कंदासीं ऐं गॾियल तौर ते के हिकमत अमलियूं ठाहींदासीं। वरी PTI जी कोर कमेटी जो इजलास थियो जंहिंमें इहो तइ थी वियो त जेके मामला आहिनि चूंड सुधारनि मुतलिक़ उन ते कहिड़ी हिकमत अमली इख़्तियार कजे। पर जेको सभ खां अहम सुवाल उहो हीअ आहे त छा हिन महिल पीपल्स पार्टी ऐं PDM जे विच में जेका कुर्बत वधी रही आहे उन जो मक़सदु कहिड़ो आहे, टारगेट्स कहिड़ा आहिनि ऐं छा पीपल्स पार्टी ॿीहर PDM जी धारा में शामिलु थियण वञे पई। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैनलिस्ट जी टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। सभ खां पहिरियां हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॾे। डॉक्टर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो सर, पीपल्स पार्टी ऐं PDM जे विच में जेका कुर्बत थिए पई, तव्हांखे इहा कुर्बत केतिरो वधंदे नज़र अचे पई त छा नियर फ्यूचर में पीपल्स पार्टी ॿीहर PDM जो हिसो थी सघे थी? उन में काफ़ी फैक्टर्स आहिनि। कुझु फैक्टर हुया पहिरियां जंहिंजे तहत इहे जुदा थिया हुआ, हाणे कुझु फैक्टर आहिनि जंहिंजे तहत वरी इहे यकजा था थियनि, इकठा था थियनि इहे। त उहे फैक्टर कुझु इनविजिबल आहिनि, कुझु विज़िबल आहिनि। इन जे करे हाणे महसूसु थिए थो पियो त ग्राउंड अहिड़ो आहे त इन ग्राउंड में उहो खेॾे था सघनि उहे मामले में। त हाणे एडवांटेज जेको वठिणो हो मुस्लिम लीग नून माना शहबाज़ शरीफ़ बहारा, मरियम बहारा ऐं पीपल्स पार्टी ऐं ॿियनि धुरनि, जेको एडवांटेज थोरो घणो यानी एडवांटेज जाइज़ जेका आहे या उन खां अलावा केसनि में ॿियनि मामलनि में जेको मिलणो हो उहो मिली वियो। हाणे इन वक़्तु जेॾी महिल पेज फाटो, हिकिड़े पेज वारो मामिलो जेॾी महिल पेज फाटी पियो, त हाणे जेका फील्ड आहे उहा हमवार थी पई आहे हाणे बिल्कुलु, त उन में ई सभु खेॾे था सघनि। ज़ाहिर आहे बिलावल भुट्टो हिन दफ़े चयो आहे त ठीकु आहे डिस्कशन न थी आहे, पर अंदरून ज़रूरु डिस्कशन थी हूंदी। मूंखे जेके हिन जा लाॻापा आहिनि, जेके हिन जी फ्रेंडशिप आहे, ऐं बिलावल भुट्टो साहब पाण चयो आहे त असां त 3 जनरेशन खां वठी 3 पीढ़ियुनि खां वठी असांजी जेका राब्ता आहिनि, असांजा रिश्ता आहिनि फज़लुर रहमान सां, त इन करे असां उन मज़बूत रिश्तनि जे तहत बि असांजो हिकिड़ो आहे इन्हनि सां वास्तो रस्तो आहे। त जेके सभु ॻाल्हियूं असां गॾाए जे पढ़ण जी कोशिशि कयूं ऐं जाइज़ो वठण जी कोशिशि कयूं त अंदाज़ो थिए थो पियो त जे इहा ई कंडीशन रही मुल्क जी ऐं इमरान ख़ान जी जेका इहो ई एटीट्यूड रहियो ऐं जेको महसूसु थिए थो पियो त रहंदो, त उन लिहाज़ सां ई पेज खे वरी जेको आहे मरमत करे, वरी उनखे रिपेयर करे पेज खे वरी जेसीं ताईं हिकिड़े पेज ते न करे छॾियूं त तेसीं ताईं हीउ सिलसिलो अॻिते वधंदो, घटंदो न इहो सिलसिलो। ऐं मूंखे अॻिते वञी सोचे थो पियो त इहे कंडीशन जे रहिया त उन में पीपल्स पार्टी जॉइन, छो जो आदत त जॉइन करे वरिती न। उहो चवनि था पिया त असां अपोज़िशन लीडर जे बिल्कुलु पुठिते बीठा आहियूं सभु पार्लियामेंट में। असां जेको शहबाज़ शरीफ़ आहे उहो फुल असां हुनखे सपोर्ट कंदासूं, असांजो अपोज़िशन जॉइंट लीडर आहे, असां टफ टाइम ॾींदासूं। त अधु त कमु थी वियो, बाक़ी जेको अधु रहियो आहे उहो डिपेंड थो करे ॿियनि फैक्टर्स ते। ऐं इन वक़्तु वॾे में वॾो जेको फैक्टर आहे त पीपल्स पार्टी खे पंजाब में केतिरी स्पेस मिलंदी जे हाणे उहो जॉइन करे PDM। जे न जॉइन करे तो कहिड़ो नुक़सानु थींदो, यकीन मुंहिंजे त जे मुताबिक़ नुक़सानु थींदो। जे जॉइन कंदी पीपल्स पार्टी त उन में उनखे जे पंहिंजे सही हिकमत अमली उन्हनि कई त थोरो घणो स्पेस कढी वेंदा, न त जेके पंहिंजे मुंहं जी हलंदा त उहो जेको थोरो घणो एडवांटेज उन्हनि खे इन वक़्तु टके पैसो जो मिली सघे पंजाब में, उनजो बि ख़तरो थी पवंदो। त इहे जेके नुक़्ता आहिनि उन लिहाज़ सां महसूसु थिए थो पियो। मौलाना फज़लुर रहमान पाण बि चवे थो पियो त असां जेको आहे हाणे हुकूमत खे टफ टाइम ॾींदासूं ऐं इहा ईवल हुकूमत आहे, माना इहा जेका हुकूमत आहे इहा सभु गंद थी करे उन लिहाज़ सां असां हाणे एंटी गवर्नमेंट जेका आहे स्ट्रेटेजी उहा तयारु कंदासूं, जंहिंमें इन्फ्लेशन बि आहे, जंहिंमें महांगाई बि आहे। ऐं असां हाणे हिन वक़्तु ज़रूरत आहे इन वक़्त जी त सभु ट्राई कयूं ऐं इनखे तबाह कयूं जेको ईवल प्लान आहे हुकूमत जो। मौलाना साहब बि इहो चवे थो पियो, पर चवे थो पियो त मां अकेलो फ़ैसिलो न कंदुसि, मूंसां ॿिया बि हूंदा फ़ैसिलो खणण में। त मूंखे अल्टीमेटली जेको मूंखे बॉटम लाइन माना जेको कंक्लूजन मूंखे महसूसु थिए थो पियो त इहा ई जेका कंडीशन रही ऐं पेज अहिड़ो ई फाटल रहियो त पोइ पीपल्स पार्टी बि PDM खे
जल्दी ज्वाइन करे वञे। जी इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमीला अहमद ख़ान साहब जो ख़्यालु आहे त पेज जेको फाटो आहे उन खां पोइ कुझु कंडीशंस तब्दील थियूं आहिनि, पीपल्स पार्टी PDM खे जॉइन करे सघे थी जेकर अहिड़ी सिचुएशन कंटिन्यू करे थी त। ॿियो तव्हांजे ख़्याल में आख़िर कहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन जे आधार ते हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी PDM जे वेझो अचे पई? मूंखे लॻे थो पीपल्स पार्टी जी जेका शुरू खां वठी ख़्वाहिश रही त इन हाउस तब्दीली जे लाइ एफर्ट्स वठजनि ऐं उन ते कुझु जेको आहे सो करे सघनि था, त जेके सघारियूं धुरियूं उन्हनि जे तरफ़ां मुमकिन आहे त उन्हनि खे को अहिड़ो इशारो मिलियो हुजे जेको कुझु ॾींहंनि खां नज़र बि अचे पियो त इमरान खान हींअर जंहिं तरीक़े सां उन जेको इजलास हुयो उन में न पहुतो ऐं बाक़ी अपोजिशन वारा बि मौजूदु हुया, त इन में इहा शइ मुमकिन थी सघे थी त PDM में वापसि वञण जे लाइ साॻी पंहिंजी इन शर्त खे रखाइनि ऐं उन ते PDM में जेकॾहिं गॾियल तौर ते वर्किंग थिए थी त तॾहिं का वेझराइप थी सघे थी। ऐं गुज़िरियल भेरे बि इहो ई हुयो त पीपल्स पार्टी सिर्फ़ु इन ते ई स्टैंड वरितो त इन हाउस तब्दीली जे लाइ कोशिशि कजे, बाक़ी लॉन्ग मार्च मां कुझु बि कोन वरंदो। त उन वक़्त में मुंहिंजो ख़्यालु इहो हुयो त ऐन मुमकिन आहे त ॿई धुरियूं ॿई ऑप्शन्स गॾियल तौर ते इस्तेमालु करण जे लाइ हिक ॿिए सां जॾहिं राज़ी थींदियूं त तॾहिं अॻिते वधी सघनि था। ऐं हाणे बि इहो मुमकिन आहे त सिर्फ़ु हिकिड़े ऑप्शन जे बजाए जॾहिं हिननि ॿिन्ही ऑप्शन्स ते PDM सोचींदी त तॾहिं सभिनी खे गॾु खणी हली सघनि था। ऐं हींअर जेको मौलाना फज़लुर रहमान जो रोल आहे उनखे हक़ल इम्कान जी कोशिशि इहा ई रहंदी त जेकॾहिं इमरान खान जी हुकूमत खे ख़तम ई करिणो आहे त उनखे हींअर ई कंहिं तरीक़े सां हटाइनि, बाक़ी जेकॾहिं इलेक्शन्स जो टाइम अची वेंदो ऐं उन ताईं इलेक्शन्स ताईं जेकॾहिं इंतज़ारु कंदा त ऐन मुमकिन आहे कुझु माण्हुनि खे स्पेस न मिली सघे, जंहिंमें बिलख़ुसूस ख़ुदि जेको मौलाना फज़लुर रहमान आहे उनजी इहा कोशिशि हूंदी त हिन वक़्त ई जेकॾहिं इक़्तिदार मां इमरान खान खे हटाए वञनि था, उन में कामयाबु थियनि था त उन जे लाइ ख़ुदि पंहिंजे लाइ JUI जे लाइ स्पेस पैदा थियण जो हिकिड़ो को अंदेशो थी सघे थो। न त मूंखे ईअं थो लॻे त जहिड़ी तरह सां JUI काफ़ी टाइम खां पोइ ते हटी वई आहे त ऐन मुमकिनात ईंदड़ वक़्त में बि इलेक्शन्स खां पोइ जेके ॿिया मज़हबी ग्रुप जिन सां गवर्नमेंट वधीक वेझी थींदी पई वञे उन्हनि खे शायदि स्पेस वधीक मिले निस्बतन JUI ते। त तंहिंजे करे JUI पंहिंजो फ़ाइदो बि ॾिसे थी, को पीपल्स पार्टी उनखे वधीक उहो स्पेस ॾेई सघे थी ऐं पीपल्स पार्टी पंहिंजो स्पेस ॾिसे थी त जेकॾहिं PDM सां गॾिजी हू इन ऑप्शन ते वेंदा त तॾहिं कुझु करे सघंदा। जी इज़हार सुमरो साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे कुर्बत जी हींअर वजह कहिड़ी आहे, कहिड़ा सबब आहिनि ऐं उहा केतिरे हद ताईं अॻिते लॉन्ग लास्टिंग थी सघे थी? जेके फैक्टर्स जी ॻाल्हि कई डॉक्टर जमील साहब ऐं इनाम साहब, तव्हांजे ख़्याल में कहिड़ा फैक्टर्स आहिनि हींअर जेके हाणे उन सिचुएशन खे इन तरफ़ वधाइनि पिया त PDM में हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी शामिल थिए? मुंहिंजी राय हिन जे बिल्कुलु ऑपोज़िट आहे, छाकाणि त हिन सेटअप में जेको हिन वक़्तु मौजूदु आहे, मौजूदा जेको पाकिस्तान में हुकूमती सेटअप वफ़ाक़ ऐं सूबनि में, उन में वॾी बेनिफिशरी PTI आहे, तहरीक इंसाफ़ आहे, पर उनजो नंढो शेयर पीपल्स पार्टी खे बि मिली रहियो आहे, छाकाणि त हिकिड़े सूबे में उनजी हुकूमत आहे। इहा बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे ऐं सॼी ॻाल्हि इन बुनियाद ते ॾिसणी पवंदी त जेकॾहिं हुनखे पीपल्स पार्टी खे लॻे थो त अर्ली पोल्स आहिनि त पोइ त PDM सां शायदि ई हथ मिलाए सघनि, पर जेकॾहिं लॻे थो त इहो मामिलो अञा 2 साल हलंदो पोइ भले उनजो फार्मूलो जेको पाकिस्तान में गुज़िरियल 2 दौरनि में इहो रिवायत रही आहे त आख़िरी साल में ॾेढ में वरी नओं वज़ीर आज़म थो अचे, पोइ लगातार 2 भेरा ईअं थियो बि आहे, त उन सूरत में पीपल्स पार्टी बजाए PDM सां वेहण जे पीपल्स पार्टी कोशिशि कंदी, मूं पोएं भेरे बि चयो, कोशिशि कंदी त उहो वज़ीर आज़म उन्हनि जो हुजे ऐं इहा ॻाल्हि हली बि रही आहे। ऐं हे जेको हिकिड़ो अमरा आज़ादु थियो आहे जेल मां ताज़ो नेब जे कस्टडी मां, त उनजी आज़ादी लाइ बि इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, उनजा सभिनी पार्टियुनि सां राब्ता बि आहिनि ऐं पॉलिटिकल मैन्यूवरिंग बि ॼाणे थो, त इन क़िस्म जी इहा जेका सॼी गुफ़्तगू हले थी उनजो त क़तई तौर ते PDM वारे हवाले सां त तालुक़ बीहे बि नथो। पीपल्स पार्टी छा चाहींदी, जेका बि पावर पॉलिटिक्स कंदड़ पार्टी आहे उन में मां सम्झां थो पंहिंजी जाइ ते दुरुस्त आहिनि, छाकाणि त उन्हनि जी सियासत ई पावर पॉलिटिक्स आहे। हू त एक्सटेंशन चाहींदा न पंहिंजे पावर जी, हू छो चाहींदा त पावर घटि थिए असांजो, हू चवंदा सूबे में आहियूं मर्कज़ में अचूं, भला इतादी थी अचूं जेकॾहिं फुल फ्लेज न अचूं। त इन्हनि ॿिन्ही सूरतुनि में पीपल्स पार्टी खे सूट ई नथो करे त हू PDM सां हिन फेज़ में वञे। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त मौलाना फज़लुर रहमान जी जेका सॼी ॻाल्हि करे थो, तव्हांखे इहो सम्झणो पवंदो त उहो PDM जी ॻाल्हि रुॻो न पियो करे। असल में हींअर 3 पार्टियुनि वटि ॻणिती जी जेका ॻाल्हि आहे उहा आहे ईंदड़ इलेक्शन।
उन खां अॻु में इलेक्शन कमीशन जी जोड़जक, उन खां अॻु में ॿिया सॼा जेके मामला प्री पोल जेके सिचुएशन थींदी आहे, पाकिस्तान में चूंडुनि जे नतीजनि ते जेके फैक्टर्स असरअंदाज थींदा आहिनि, उनमें सभ खां वॾो फैक्टर प्री पोल हूंदो आहे। जी बंदोबस्त जेके आहे न, सेटअप जेके जुड़ंदा आहिनि, या मिसाल निगरान हुकूमतूं जेके ठहंदियूं आहिनि, त इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में रखंदे मौलाना फजल रहमान चाहे थो त मुस्तक़बिल में नवाज़ लीग, पीपुल्स पार्टी ऐं संदुसि पार्टी मिली किथे सूबे में किथे मर्कज़ में जी को सिस्टम ठाहिनि ऐं अल्टीमेटली इमरान ख़ान खे ऐं हुनजी पार्टी खे पावर में ॿाहिरि कनि। जी पर पीपुल्स पार्टी ज़रूरी न आहे त ईअं ई चाहे जीअं मौलाना साहब चाहे थो। तंहिंजे करे आउं नथो सम्झां त को एतिरो क्विकली ही पाण में गॾु थींदा, पर इहो ॻाल्हि ज़हन में रखिजो, जे अर्ली पोल्स जी ॻाल्हि थिए थी त पोइ जल्दी गॾिजी वेंदा, ऐं जे अर्ली पोल्स जी ॻाल्हि नथी थिए, ऐं मां सम्झां थो त वरी हीउ जेको मथियों साल आहे इहो हिन साल खां वधीक डिसाइसिव आहे। जेका सिचुएशन 20 नवंबर खां पोइ बीहंदी हिन साल, उहा मथे साल वरी अक्टूबर नवंबर खां पोइ जेका आहे अञा बि वॾी तब्दीली ईंदी, ऐं उन जे नतीजे में हिन मुल्क जी सियासत जा ईंदड़ फ़ैसिला थींदा। इहा ॻाल्हि पीपुल्स पार्टी खे चङी रीति ख़बर आहे। तंहिंजे करे पीपुल्स पार्टी राइट टाइम ते पंहिंजा कार्ड्स खेॾंदी। हींअर हुननि पंहिंजा कार्ड्स लिकाए रखिया आहिनि ऐं हुननि खे अंदाज़ो आहे त असांखे इन जी ज़रूरत बि न आहे जो कार्ड्स शो कयूं। जी डॉक्टर रफ़ीक चांडू साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे, कहिड़ा रीज़न्स आहिनि जंहिंजे करे पीपुल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर PDM जॉइन करे सघे थी, ऐं तव्हांजे ख़्याल में त हिन जो जेको मूव थी रहियो आहे हिकु भेरो ॿीहर PDM जे प्लेटफॉर्म खे मुतहरिक करणु, उहो फ़ाइदेमंद साबित थींदो नियर फ्यूचर में? जुनैद, ॾिसो हिन वक़्तु हिकिड़ी सूरत हाल क्लियर आहे त जेका थूणी ॾिनल हुई इन बिल्डिंग खे इस्टेब्लिशमेंट जी, उहा निकिरी वई आहे ऐं हाणे पंहिंजो पाण ते आहे। जेका PDM आहे, PDM जो पंहिंजो प्रॉब्लम आहे त PDM डोमिनेटेड आहे मुस्लिम लीग नून जे तरफ़ां। पीपुल्स पार्टी उन खां हिन वक़्तु ॿाहिरि आहे ऐं पीपुल्स पार्टी जे उनजी जॉइन करण जी का सूरत हाल ठही सघे थी, त उनजो जीअं दोस्तनि डिस्कस कयो आहे त ॿ सूरतूं आहिनि, जिन सूरतुनि में हिकिड़ी सूरत इहा आहे त आया इमरान ख़ान जी हुकूमत खे ड्राइण खां पोइ वारो जेको सिनारियो उन में इलेक्शन जो मतिलबु त मुतालबो करणु खपे, उन तरफ़ वञणु खपे, या इन हाउस तब्दीली अचे। पीपुल्स पार्टी खे ॻाल्हि सूट बि इहा थी करे पई त हू इन हाउस तब्दीली में अचनि हिन वक़्तु ताईं। उन जो सबबु इहो आहे त पीपुल्स पार्टी जो वोट बैंक पंजाब में हिन वक़्तु एतिरो न आहे। मुस्लिम लीग नून नज़र अची रहियो आहे त तमामु घणो गेन करे चुकी आहे। इन करे सिंगल लार्जेस्ट पार्टी या कोalition सां गॾिजी जेके इलेक्शन थिए थी त उन में नेक्स्ट गवर्नमेंट जेका बि आहे उन में का इंटरफेरेंस न थी, शर्त इहो आहे त हू ठाहे वञनि। इन करे पीपुल्स पार्टी खे इहा ॻाल्हि ॾाढी सूट कंदी, इन हाउस तब्दीली अचे। ऐं हिन वक़्तु इस्टेब्लिशमेंट खे बि नवाज़ शरीफ़ ऐं इस्टेब्लिशमेंट जा एॾा तलका ख़राब आहिनि जो उहे जेकॾहिं हिन वक़्तु का सूरत हाल आहे त उन लाइ नवाज़ शरीफ़ फौरी तौर ते, नवाज़ शरीफ़ या इवन शहबाज शरीफ़ बि हुजे, फौरी तौर ते का सूरत हाल इंस्टीट्यूशनली स्पीकिंग हुननि जी का कान्हे का। पीपुल्स पार्टी जो ॿियो हिकिड़ो वॾो मसइलो इहो आहे त बिलावल भुट्टो खे पहिरियों दफ़ो लॉन्च करण लाइ, भले हालांकि हीउ साल ॾेढ जेको मिले थो इहो ख़तरनाक ऐं ख़राबु साल आहे, पर ॿी सूरत में इलेक्शन खां पोइ हू इहो ॾिसी रहिया आहिनि त थी सघे थो त इहो 5 साल ॿिया अपोज़िशन वेहणो पए। ऐं जेकॾहिं साल ॾेढ लाइ बिलावल एज अ प्राइम मिनिस्टर लॉन्च थी थो वञे पियो त पीपुल्स पार्टी में कोई नओं रूप अची सघे थो। बाक़ी रहियो इन्फ्लेशन ऐं इहे जेके इमरान ख़ान जा मसइला आहिनि, बैगेज आहे, इनखे हू मुंहुं ॾेई सघनि था पिया। इन करे जेको PDM में बिलावल जे वञण जो चांस आहे पंहिंजो पीपुल्स पार्टी जो, इहो माना अञा डिपेंड थो करे मुस्लिम लीग जो प्रॉब्लम छा आहे। मुस्लिम लीग नून जो प्रॉब्लम आहे त मुस्लिम लीग नून कंहिं बि सूरत हाल में माना हो जो आहे मर जाना किसी ग़रीब ते कमु न आणा, उहा ॻाल्हि आहे। हुननि जी सूरत हाल इहा आहे त जेका बि सूरत हाल थिए उहा इहा थिए त मुस्लिम लीग नून ई अचे पावर में, ॿियो केरु बि न अचे। हालांकि इहो ऑप्शन पहिरीं मौजूदु हुयो, हाणे इहो ऑप्शन अञा अॻियां अची वियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त इन ते मुस्लिम लीग नून मतिलबु आहे त न ईंदी त पीपुल्स पार्टी साल ॾेढ लाइ बि हुकूमत में अचे। हू चाहींदा त टोटल इलेक्शन थिए। हाणे डिपेंड थो करे त इस्टेब्लिशमेंट कहिड़े सूरत हाल ते अचे थी, पाकिस्तान जे हालात फाइनेंशियली कीअं आहिनि त नई इलेक्शन लाइ वञी सघनि था या न। पर पीपुल्स पार्टी खे मतिलबु त इहा ॻाल्हि सूट कंदी त पीपुल्स पार्टी पंहिंजे हिसाब सां इन हाउस तब्दीलियुनि में अचे ऐं हिन दफ़े हुनखे मैंडेट ॾियनि ऐं हुन ते ट्रस्ट कनि, हुन जा केस ऐं मुस्लिम लीग नून बि उन मां कंदी। पोइ आहे त कोalitions नंढा नंढा जेके आहिनि उहे माना उन्हनि जी जाइ हमेशह हूंदी। जेका बि नेक्स्ट गवर्नमेंट ठहंदी उन में
क्यू लीग आहे, MQM आहे, ऐं जेके ॿियूं हुकूमतूं आहिनि, ऐं मौलाना फज़ल रहमान खे बि जाइ मिली वेंदी, पर डिपेंड थो करे जेकॾहिं सफ़ा नून लीग सां गॾु थो बीहे त पोइ शायदि जेकॾहिं जेका पीपुल्स पार्टी मुमकिन सूरत हाल ठहे उन में न अची सघे। पर मां सम्झां थो चांसिस तमामु घणा आहिनि त जी। पीपुल्स पार्टी इन हाउस तब्दीली वारे हुन में अची वञे ऐं ॿी बि सपोर्ट हुनखे मिली वञे। जी इंटरनेशनल फैक्टर भी में आहे जी, जुनेद जी इंटरनेशनल जी सर मां तव्हां ॾे अचां पियो फैक्टर सर मां तव्हां ॾे अचां पियो इहो ई सवाल खणी, छा जे करे असां जेको नेक्स्ट मौज़ू आहे उहो आहे हमाद अज़हर साहब जी स्टेटमेंट गैस जे मामले ते। पर उन खां पहिरियां मां सभिनी तव्हां पैनल सां हिकु ॻाल्हि ज़रूरु सम्झणु चाहींदुसि जेको जमील साहब जिन इशारो कयो, हिकिड़ो त इंटरनेशनल फैक्टर्स जमील साहब असांखे थोरा क्विकली सम्झाइजो। ॿियो तव्हां सभिनी दोस्तनि खां हिकिड़ो सुवालु हूंदो, अर्ली पोल्स जे बाबति तव्हांजी कहिड़ी राय आहे? छा पाकिस्तान में अर्ली पोल्स थियण वञनि पिया या थी सघनि था? सर क्विकली डॉक्टर जमील साहब। अदा बिल्कुल अर्ली पोल जा चांसेस जेके फैक्टर्स नज़र था अचनि, इंटरनेशनल ऐं नेशनल फैक्टर ॿई कढाइजे। तव्हां ॾिसो नेशनल फैक्टर में महांगाई, इन्फ्लेशन, या ठीकु आहे असांखे ख़बर आहे त ॿी का पार्टी ईंदी त उन लाइ को सवलाई न थींदी एतिरी त उनखे कंट्रोल करे सघे, पर ॿी का पार्टी ईंदी चवंदी त असां ते हाणे आया आहियूं, असां 2 टे महीना ॾियो असांखे त असां हिनखे थोरो ठीकु कयूं। पर उन खां वॾी ॻाल्हि इहा आहे त को ॿियो लीडर थो अची वञे नून लीग जो या पीपुल्स पार्टी जो, ख़ासि तौर ते पीपुल्स पार्टी, छो जो पीपुल्स पार्टी जी अञा बि इंटरनेशनल जेका वैल्यू आहे मुस्लिम लीग नून खां वधीक आहे, ऐं उनजो जेको सबबु आहे उनजो ट्रैक रिकॉर्ड आहे, उनजो जेको मॉडरेट आहे, सेकुलर आहे, त इन जे लिहाज़ सां एक्सेप्टेबिलिटी उन्हनि जी वधीक आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त खणी अक्टूबर मथे साल हुजो या नवंबर हुजे त उन जा फैक्टर जेके आहिनि इंटरनेशनल फैक्टर बहरहाल हूंदा आहिनि। उन इंटरनेशनल फैक्टर खे जीअं असां ज़हन में रखूं त अर्ली पोल थी था सघनि, ऐं अर्ली पोल में ज़ाहिर आहे जे थियो त PDM में शमूलियत बिलावल जी ऐं कुझु ॾे कुझु वठ वारे मामले में कोई करे अॻिते इनखे सपोर्ट मिली थी सघे इंटरनली बि एंड एक्सटर्नली बि। ऐं बिलावल भुट्टो या पीपुल्स पार्टी खे इन मामले में को प्लेजेस भी मिली था सकनि ॿाहिरां त बाबा ठीकु आहे असां मदद कंदासूं पाकिस्तान जी। जी इनाम भट्टी साहब, सर अर्ली पोल्स ते तव्हांजी राय कहिड़ी आहे? सम्झां थो अर्ली पोल्स जे लाइ त सभिनी धुरियुनि वटि इहा कोशिशि जेका आहे सा कई वई, ऐं उनजो सभ खां पहिरीं जेका आमादगी ॾेखारी उहा पीपुल्स पार्टी ॾेखारी। ऐं तव्हांखे यादि हूंदो त PDM जे दौरान बि इन्हनि शयुनि ते उन खां बाद PDM खां बाद जेका मूवमेंट हली पई सभिनी में, त उन में पीपुल्स पार्टी जे लाइ ख़ुदि जहिड़ो बिलावल भुट्टे अहिड़ो इशारो ॾेई छॾियो त वक़्त खां अॻु इलेक्शन्स थी सघनि थियूं, त उहो त ख़ुदि मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी खे बि सूट करे थो। पर मौजूदा हालतुनि में जेकॾहिं अर्ली पोल्स थियनि था त उन में सभ खां वधीक ख़्वाहिशमंद नून लीग हूंदी, छाकाणि हिन वक़्तु पंजाब जे अंदरि जेको नून लीग जो ग्राफ आहे ऐं सम्झां थो उहो रोज़ाने जे बुनियाद ते मथे वधंदड़ आहे, ऐं उन में इंटरनेशनल फैक्टर्स हुजनि या न हुजनि, पर जेके मक़ामी फैक्टर्स आहिनि उहे बि हींअर हिनखे सपोर्ट पिया था कनि त मौजूदा हुकूमत मां हू जान आजी कीअं कराईंदा। ऐं जेको 6 महीना अॻु में हिननि प्री पोल्स जो जेको अॻुवाट साल अॻु में 4 सालनि जो मुदे ते इलेक्शन्स कराइण जो रिचो पए, त हींअर शायदि इलेक्शन कमीशन में उहे तब्दीलियूं त न अची सघनि, पर ऐन मुमकिन आहे त किन शयुनि ते वञी सभु वञी आख़िर इन ते आमादा थियनि त साल हिकिड़ो अॻुवाट इलेक्शन थियनि, ॻाल्हि पोइ मिड़ी साॻी थी वेंदी, पोइ अॻिते 5 साल हुजे या 4 साल हुजे। जी इज़हार सुमरो साहब, वक़्त खां अॻु चूंडियूं थी सघनि थियूं? इमरान ख़ान जेका मानी कई हुई न असेंबली मेंबरनि जी, उनमें 40 मेंबर न आया, ऐं ॿिए ॾींहं ते तव्हां ॾिठो त जॉइंट सेशन में हुकूमत खे शिकस्त मिली, 2 दफ़ा जन उन्हनि अटेम्प्ट्स कया पार्लियामेंट में। इन मां ज़ाहिर आहे त इमरान ख़ान जा पखी उॾामी ॿिए पासे वञी रहिया आहिनि, उहो ॿियो पासो पीपुल्स पार्टी खां अलावा ॿियो को नथो थी सघे। नवाज़ लीग हिन सेटअप में 1.5 साल जे लाइ पावर में न ईंदी। नतीजनि पाण हिकिड़ी इहा शइ सम्झणु चाहियूं था त इमरान ख़ान खे जॾहिं जीअं जमील साहब चयो त पनो फाड़े छॾियो अथनि, जिन पनो फाड़ियो आहे उन्हनि पनो कंहिं ॿिए खे बि ॾेई सघनि था न, सो उन्हनि पनो ॾिनो न आहे अञा, पर ॾेखारियो अथऊं परे खां त अचे ई ॾिसो पनो तव्हांखे मिली सघे थो। ऐं उनजो बिल्कुलु परफेक्ट ॻाल्हि आहे, इन जो वॾे में वॾो नुक़्तो जेकॾहिं इमरान ख़ान जी हींअर हुकूमत वञे थी या इमरान ख़ान जी जाइ ते को ॿियो माण्हू अचे थो ऐं का जॉइंट हुकूमत ठहे थी ऐं PTI जे अंदरां बि हिकिड़ो को नओं ग्रुप जुड़ी अचे थो, जीअं हिकिड़े ज़माने में पीपुल्स पार्टी मां पेट्रियाट निकिती हुई, त अहिड़ी सॼी सिचुएशन ऐं अरेंजमेंट करणु पावर कॉरिडोर में का ॾुखी ॻाल्हि न आहे, पर इन जो मक़सदु हिकिड़ो ई हूंदो, उहो मक़सदु हूंदो अफ़गानिस्तान खे इंटरनेशनल कम्युनिटी में रिकग्निशन ॾियारणु। ऐं उन जे लाइ मां सम्झां थो त पीपुल्स पार्टी खां वधीक का आइडियल पार्टी न आहे। जमील साहब ठीकु ॻाल्हि कई आहे त हुनजी हिकिड़ी इंटरनेशनल स्टैंडिंग आहे, पर हाणे इहे सभु ॻाल्हियूं ज़हन में रखंदे हिकिड़ी जॻह मेन नुक़्तो आहे त जेके गेम जा ॿ वॾा प्लेयर्स हुआ,
हिन मौजूदा सेटअप जा उन मां हिकिड़ो प्लेयर अञा मौजूदु आहे। जी जेसीं ताईं उहो मौजूदु आहे आउं नथो सम्झां त अर्ली पोल्स थींदा। जी आउं सम्झां थो त अगरि चेंज आई बि त विदिन सिस्टम ईंदी। ऐं पीपल्स पार्टी मां वरी चवां थो त अर्ली पोल्स जे फेवर में नाहे, जी छाकाणि त हिकिड़ी सिंपल ॻाल्हि सम्झिजो, जे जी अर्ली पोल थिए थी त पीपल्स पार्टी बि नाकाम थींदी, पीटीआई बि नाकाम थींदी, अल्टीमेट बेनिफिशियरी नवाज़ लीग थींदो ऐं पावर कॉरिडोर में वेठल माण्हू इमरान ख़ान जे समूरिन कमज़ोरियुनि जे बावजूदु जी कॾहिं बि न चाहींदा त नवाज़ लीग खे वरी 2/3 मेजॉरिटी। जी रफ़ीक चांडी साहब टीएलपी ज़हन में रखिजो, टीएलपी ज़हन में रखिजो, पंजाब में जी, वोट जी, विराइजी वेंदा साईं। जी जी रफ़ीक चांडी साहब टीएलपी हा जमील साहब टीएलपी जेका आहे उहो फैक्टर ज़रूर आहे पर एॾो वॾो फैक्टर न आहे जेॾो शेख रशीद उनखे पेश करे रफ़ीक साहब सां एग्री कयां थो, बिल्कुलु ठीकु ई ॻाल्हि आहे। एॾो वॾो फैक्टर न आहे छो त ॾिसो वोटर जेको आहे न उहो हिन वक़्तु इन्फ्लेशन में उहो वोट कंदो पंहिंजो जेके सर्विसिस आहिनि ऐं हुनजी इकनॉमिक हालत आहे। आई अंडरस्टैंड त कुझु सीटूं खणंदा यकीनन छो त हुननि खे लाॻीतो उभारियो वियो कयो आहे, पर जीअं शेख रशीद साहब चवंदो रहे टियों नंबर पार्टी मां हिनखे कतई तौर ते रद्द थो कयां पियो। अचवंदा जवाबु ॾे जेको अर्ली पोल जो जी सर तव्हां सवाल कयो आहे अर्ली पोल थियण ते बिल्कुलु सही आहे। मुंहिंजे दोस्तनि जी ॻाल्हि त ज़ोर ॾींदी मुस्लिम लीग नून, पर मां चवां थी बि सघंदा पर थियणु न घुरिजनि। उनजो सबबु आहे हिकिड़ो, उन सबबु इहो आहे त हिकिड़ो इहो आहे त पार्लियामेंट खे 5 साल पूरा करणु घुरिजनि। जेतिरा बि दफ़ा तव्हांजी पार्लियामेंट 5 साल पूरा कंदी तव्हांजी डेमोक्रेसी स्ट्रेंथन थींदी ऐं वधीक इंस्टीट्यूशनल हूंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको कुझु बि आहे मां सम्झां थो त इनाम साहब उन्हनि हिकिड़ा लफ़्ज़ यूज़ कया त भई या इशारो मिलंदो पीपल्स पार्टी खे उन्हनि खे। मां सम्झां थो असांखे हिकिड़ो क्रेडिट मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी ऐं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि खे ॾियणु घुरिजे त हिन वक़्तु इमरान ख़ान जी जेका मज़बूत सूरत हाल हुई उनखे जेको हिननि कमज़ोर कयो आहे इहो पॉलिटिकल पार्टियुनि ज़रूरु कयो आहे। इन पॉलिटिकल पार्टीज़ बिल्कुलु ईअं ई उहो इशारनि ते हलनि थियूं, ईअं बि न आहे। पॉलिटिकल पार्टीज़ मुआदो अटकाए बीठियूं आहिनि ऐं डेमोक्रेसी पाकिस्तान में हिकिड़े तमामु क्रूशियल फेज़ में आहे। यानी पंजाब में मिडिल क्लास जो राइज़ जेको आहे उनजी रिप्रेज़ेंटेशन आहे मुस्लिम लीग नून वटि। पाकिस्तान पीपल्स पार्टी पहिरीं उनजी आहे, उहे इस्टेब्लिशमेंट खे तमामु ॾुखी सूरत हाल में करे बीठा आहिनि। हीउ पहिरियों दफ़ो आहे जॾहिं इस्टेब्लिशमेंट ते इल्ज़ाम हया विया आहिनि ऐं इस्टेब्लिशमेंट एॾी वॾी चेंज पॉलिटिकल पार्टीज़ जे प्रेशर ते आई आहे। इन करे मां सम्झां थो त इहो पार्लियामेंट जेका आहे उनखे टाइम पूरो करणु घुरिजे। पोइ उन में इन हाउस तब्दीली में वोटनि में जेको अचे थो उहो डेमोक्रेटिक प्रोसेस में अचे ऐं उनखे पूरो कनि ऐं पोइ वरी नई इलेक्शन ते 2023 में जॾहिं थियणी आहे। इहो डेमोक्रेसी स्ट्रेंथन कंदो, पॉलिटिकल पार्टीज़ खे स्ट्रेंथन कंदो ऐं सभिनी खे हिकिड़ो टाइम मिलंदो, मौक़ो मिलंदो त इहो जेको गंदा नैब वारो इहो सॼो इन सॼे खे साफ़ करे हिकिड़े अमल में ईंदा, सियासी अमल में ईंदा जंहिंजो फ़ाइदो अवाम खे पवंदो। जी जी आख़िरी सवाल आहे मुंहिंजो हमाद अज़हर साहब जी स्टेटमेंट मुतालिक़, पर सभिनी पैनलिस्टनि खे गुज़ारिश हूंदी त जीअं मूं वटि टोटल मजमूई तौर ते 6 मिंट आहिनि त सभिनी वटि 1.5 मिंट ईंदो। हमाद अज़हर साहब अॼु फरमायो आहे त सिंध जेको गैस पैदा करे थो बतौर सूबो उहो सिंध में ई इस्तेमालु थिए थो ऐं सिंध में गैस 70% सिंध नेशनल कंट्रीब्यूट जेको क़ौमी पैदावार में जेको सिंध जो हिसो आहे उहो 70% नाहे, उहो 38% बचियो आहे ऐं ईंदड़ 2-3 सालनि खां पोइ सिंध पिणु उहो सूबो बणिजी वेंदो जेको गैस जो ख़रीदार हूंदो। ऐं हिकु भेरो ॿीहर हुननि ज़ोर ॾिनो आहे त LNG ख़रीद कई वञे त जीअं मुल्क मां जेको एनर्जी क्राइसिस आहे जा बहरान ख़तमु थिए। सभ खां पहिरियां मां जमील साहब ॾे वेंदुसि। जमील साहब जी जेके स्टेटमेंट ॾिनी आहे हमाद अज़हर साहब ऐं हुननि जेके स्टेटिक्स बयानु कया आहिनि इहो त ख़ुदि इन स्टेटिक्स जो क्रॉस चेक थियणु खपे त सिंध जी हींअर पैदावारी सलाहियत केतिरी आहे, जो यूज़ केतिरो पोइ करे फेडरल लेवल ते। पर इहो चवणु त सिंध जेको गैस पैदा करे थी उहो ख़ुदि बतौर सूबो इस्तेमालु करे थो ऐं सिंध जो को कंट्रीब्यूशन न आहे फेडरेशन में, तव्हां मुतफ़िक़ आहियो हिन सां? न बिल्कुलु इहो न, छो जे इन में काफ़ी रिपोर्टूं पहिरियों आई आहिनि। असां वटि अंग अखर इन वक़्तु हुजंदा त वधीक बहितर असां ॿुधाए सघूं हा स्टेटिस्टिक्स, पर तव्हांखे इहो ॿुधायां मां त सिंध मां मैक्सिमम गैस जे सभिनीनि खे ख़बर आहे त 70% शहरी रहमान बि चयो आहे, जेका सही ॻाल्हि आहे त 70% 70% जेको आहे सिंध मां गैस निकिरे थी पई ऐं उहा ख़ैर ॿी ॻाल्हि आहे त सिंध जे माण्हुनि खे तक़रीबन 52% खे गैस मिले ई नथी पई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध खे
उन रेट ते गैस ख़रीद करणी थी पए जंहिं रेट ते ख़ैबर पख्तूनख्वा में माण्हू कनि था पिया। माना जेको उन जो ट्रांसपोर्टेशन चार्जिस आहे, जेके शयूं आहिनि उहो मिलाए सभिनीनि ते विरायो थो वञे। हालांकि जेको 18th अमेंडमेंट खां पोइ जंहिं सूबे मां जेका शइ निकिरे थी पई उन सूबे जो उन ते वधीक हक़ थींदो आहे, उहो अॼु ताईं न थियो आहे। छो जे वन रीज़न आर दी अदर, उन्हनि ॿियो जेको एडमिनिस्ट्रेटिव ऑर्डर कढी ॿिया मामला कढी इन्हनि खे रोके वेठा आहिनि। पहिरीं इहा ॻाल्हि त सही आहे। ॿी ॻाल्हि बि सही आहे त गैस जा जेके ज़ख़ाइर आहिनि असां वटि वधीक उन ते जेकी एक्सप्लोरेशन थियणु खपे साइंटिफिक तरीक़े सां, उहा एक्सप्लोरेशन ते इन्वेस्टमेंट एतिरी न थी आहे जेतिरी थियणु खपे आहे असां वटि। त इन जो मतिलबु इहो थियो त असांजी गैस जी खोट शुरू थी पई आहे ऐं मुंहिंजा 1 मिनट ऐं 37 सेकेंड थी विया आहिनि, त हाणे ॿियनि दोस्तनि खे भरे। जी इनाम भट्टी साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे? महिरबानी जमील। पहिरीं ॻाल्हि त जुनैद हमाद अज़हर मुकमिल तरह ते कूड़ थो ॻाल्हाए। जेकॾहिं असेंबली फ्लोर ते जॾहिं अंग अखर पेश कबा आहिनि त बाक़ाइदे डेटा पूरी ॾे आहे त सिंध जे अंदरि केतिरा रिज़र्व्स आहिनि, केतिरनि ज़िलनि मां गैस निकिरे थी ऐं उनजी टोटल जेका आहे क्यूबिक फिट केतिरा आहिनि। ऐं त चवां थो हींअर उन्हनि खां इहो घुर करणु खपे त वफ़ाक़ी हुकूमत ॿुधाए त 52 खां वठी हिन वक़्त ताईं टोटल गैस जेका सिंध मां निकिती उहा केतिरी कंज्यूम थी ऐं उनजो कंज़प्शन सिंध केतिरो कयो। हिन वक़्त बि मुंहिंजे जेको आहे सो ॼाण मुताबिक़ 68% गैस जेका आहे सिंध पैदा करे थी ऐं 92 खां पोइ हिननि जेका आहे हिन ते पाबंदी लॻाए छॾी त कंहिं बि सूबे जा अलॻि सां अंग अखर ज़ाहिर न कया वञनि त कहिड़ो सूबो केतिरा जेके आहिनि से पैदावारियुनि जा कुदरती वसीला आहिनि, ख़ासि करे तेल ऐं गैस में। इहा शइ जेकॾहिं हींअर वफ़ाक़ी हुकूमत चाहे थी त पोइ पहिरीं इन खे पब्लिक करे, ओपन करे, हर गैस फील्ड तां जेका गैस निकिरे थी, तेल निकिरे थो, उन जा अंग अखर जॾहिं 15 थींदा त मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे इहा ख़बर पइजी वेंदी। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे LNG जो जेको आहे हिननि जा शुरू खां वठी करे इहे ग़लति फ़ैसिला पिया था थियनि। हींअर जेको ईंदड़ 10 सालनि जे अंदरि तब्दीली थियणी आहे दुनिया सॼी जे अंदरि एनर्जी सेक्टर में, उन में कंहिं हद ताईं जेके फॉसिल फ्यूल्स आहिनि उन्हनि जी कंज़प्शन घटिजंदी। जी जी इनाम साहब मां पंहिंजी प्रोडक्शन टीम खे गुज़ारिश कयां थो इनाम साहब सां हिकु भेरो ॿीहर राब्तो बहाल करें। एज़ार सुमरो साहब तव्हांजी छा राय? जी इनाम साहब कंप्लीट करे वठनि। जी त मुंहिंजो इहो आहे त इलेक्ट्रिसिटी जी जेका कंज़प्शन वधंदी, तव्हांजो जॾहिं टोटल जेको आहे कंज़प्शन जो मोड चेंज थींदो त उन ते वधीक फोकस हुजणु खपे। ऐं तेल ऐं गैस बि ख़ुदि जेका आहे उन एनर्जी जनरेशन में पावर सेक्टर ॾांहुं कंज्यूम थींदी। जी इज़ार साहब, तव्हां सां हिन स्टेटमेंट खे पिया ॾिसो? साईं ही हैरतनाक ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त 18वीं तरमीम जे अंदरि जेकॾहिं का शइ रहिजी वई आहे त उहे कुदरती इहे जेके मादनियात आहिनि इहे सूबनि खे उनजो जेको हिसो मिलणो आहे, हिकिड़ो त उहो अनसेटल एजेंडा आहे। ऐं उनजे ॾाढो वॾे में वॾी रुकावट पहिरीं हो शाहिद खाकान अब्बासी, जेको पहिरीं वज़ीर हुयो एनर्जी जो, उन खां पोइ वज़ीर आज़म थियो ऐं उनजी सॼी मीडिया रिपोर्ट्स साम्हूं आहिनि। उन सख़्तु मुखालफ़त कई हुई त ही सूबनि खे उनजो गैस जे हवाले सां ख़ासि तौर ते उन चयो त न सूबनि खे जेके ड्यू राइट्स न ॾियो उहे। PTI बि साॻी ॿोली पई ॻाल्हाए हिन मसइले ते, छाकाणि त ॿिन्ही खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त जेकॾहिं प्रॉपर विर्छ थिए थी, जेको अंगनि अखरनि जी गेम पियो खेॾे न, उन पुठियां फैक्टर छा आहे? फैक्टर इहो आहे त सूबनि खे तव्हांखे रॉयल्टी ॾियणी पवंदी उन्हनि शयुनि, जीअं तरबेला जी रॉयल्टी KPK खे मिले थी। सॼो मसइलो आहे इहो। हाणे उनजे लाइ उन्हनि खे ख़बर आहे त रॉयल्टी ॾियणी पवंदी, त इन करे चऊं त न उहा 70 न 38%। जॾहिं त तव्हां गूगल कयो तव्हांखे पहिरियों डान जी हिकिड़ी रिपोर्ट मिलंदी जेका ॿुधाईंदी त पाकिस्तान में टोटल जेका गैस जी पैदावार आहे उनजो 90% सिंध ऐं बलूचिस्तान में पैदा थिए। जी इज़ार साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी तव्हांजी ॻाल्हि कंप्लीट थी वई इज़ार साहब? जी बिल्कुलु। जी डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हांजी कहिड़ी राय आहे? तव्हां हिन स्टेटमेंट खे पिया ॾिसो? सिंध 70 न पर 38% पैदा करे पई। ॾिसो, इहा जेका स्टेटमेंट आहे हमाद अज़हर साहब ऐं ॿियूं स्टेटमेंट्स हींअर ॿुधियूं पिए फवाद चौधरी, इहे हाणे माना हवाई फायरिंग आहे हिकिड़ी, बिना स्टेटिस्टिक्स जे, बिना कंहिं उनजे त केतिरी गैस थिए थी। इहा सभिनी खे ख़बर आहे त सिंध जा जेके गैस ज़ख़ीरा आहिनि उहे अञा ताईं काफ़ी हद ताईं मुस्तहकम आहिनि। इहा सही ॻाल्हि आहे त गैस जी कंज़म्पशन असांजी जेका हली रही आहे उन में डिक्रीज़ थी आहे, पर सिंध में अनएक्सप्लोर अनटैप गैस ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, सिंध में अनटैप पेट्रोलियम जा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, जंहिं ते कमु मिनिमम पियो हले। ऐं इहो सॼी जेका इन्वेस्टमेंट आहे OGDCL ऐं ॿियनि जे थ्रू उहा वधाई वई आहे KP में ऐं पंजाब में, पर उते अञा ताईं का अहिड़ी वॾी मतिलबु कुझु ज़ख़ीरा निकिता आहिनि
मां सम्झो पाकिस्तान में मजमूई तौर ते अञा ज़ख़ीरा मौजूदु आहिनि, उन्हनि ते वॾी इन्वेस्टमेंट जी ज़रूरत आहे। एॾी इन्वेस्टमेंट पाकिस्तान में कोन्हे, पाकिस्तान ॿाहिरां घुराए थो। इहे जेके ख़बरूं आहिनि, इहे ख़बरूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें मतिलबु जेको कराची जो वोटर आहे उनखे जी मतिलबु अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करणु, इन्हनि जी का अहिड़ी मतिलबु इल्मी सतह कान्हे का। माना हाणे तव्हां जेकॾहिं आयो त स्टेटिस्टिक्स पेश कयो, तव्हां स्टेटिस्टिक्स ॾियो, बहस करायो, तूं हिकिड़े ॾींहुं वेही, हुन वटि सूरत हाल इहा आहे त मां हिकिड़ी मीटिंग में वेठो हुउसि हमाद अज़हर सां, त हुनखे टोटली ग़लति डेटा पे ॾिनी केपी जे सेक्रेटरी, जॾहिं मूं हुनखे चयो त बाबा हिनखे रोकीसीं, ग़लति डेटा पे ॾेई। मां जॾहिं फूड मिनिस्ट्री में हुयुसि, सो जी। हुनजो मसइलो इहो आहे त हिननि सभिनी खे डेटा जेका प्राइम मिनिस्टर्स में मिलंदी आहे ऐं जेका हिते ॾिनी आहे, उहो चवंदा आहिनि न त मथो कूड़े वञणु, उहो कमु जी। थींदो आहे। पर मां तव्हां हिननि सां मीटिंग में रहियो आहियां, सो इहा सूरत हाल हिन जी इहा जो हिन डेटा का रिलायबल कान्हे का, हिन डेटा खे माना इग्नोर करे छॾे सही आहे। पर सिंध जा ज़ख़ीरा हिन वक़्तु मुस्तहकम आहिनि ऐं सिंध में इहा सही ॻाल्हि आहे त अञा वधीक एक्सप्लोर थियणा आहिनि ऐं हिन वक़्तु बि सिंध मजमूई तौर ते बहितर पोज़ीशन में आहे। जी वॾी महिरबानी product. डॉक्टर जी, वॾी महिरबानी डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, एज़ार सुमरो साहब, तव्हां पंहिंजी राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, हिते प्रोग्राम में टाइम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।